भाई मांसाहार जेके कंदा आहिनि त महाभारत में लिखियल आहे 6 माण्हुनि ते उन्हनि खे जीव जे वध जो हत्या करण जो पाप लॻंदो आहे। ठीकु आहे, मां नथो चवां, महाभारत में लिखियल आहे। कंहिं ते पाप लॻंदो आहे ध्यानु ॾियो। हिकिड़ो जेको प्रत्यक्ष जीव जी हिंसा थो करे, कटे थो, ॿियो जेको खाए थो। सभिनि खां पहिरियों त ॿाहिया हा न। कसाई छा चवंदो आहे, खाइनि न त मां छो कटियां, और खाइण वारो एॾो चालाक, हे कटे न त मां छो खावां। चओ हरे राम। सभिनि जो इंतजाम आहे, चिंता न कयो। हा, ॻाल्हियूं करण सां कोई कर्म कटिजी न वेंदा तव्हांजा। हिकिड़ो कटण वारे ते, हिंसा करण वारे ते, ॿियो खाइण वारे ते, और टियों सलाह ॾियण वारे ते, भैया अॼु हे कमु कयो वञे, हा चिंता न कर मां वेठो आहियां। चौथों वठी अचण वारे ते, चओ हरे राम। और पंजों पैसा ख़र्च करण वारे ते, ऐं छहों पकाइण वारे ते, जेको ठाहींदो आहे उन ते बि पाप लॻंदो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरि। अनुमोदन करण वारो। त कंहिं प्रश्न पुछो कि भाई असां ते छो पाप लॻंदो, असां त पैसा था ख़र्च कयूं, कटे त कसाई तो, तव्हां पैसा न ॾींदोसि त कसाई मांस ॾींदो तव्हांखे। त लेकिन इन खां सरल ढंग जेको आहे सम्झण जो उहो इहो ई आहे कि इन संसार में जाते पूरो धर्म बि लागू कोन्हे, कानून लागू कोन्हे, पर हिते बि अगरि मान लो कंहिंजी हत्या कई, उनखे पकड़े आया, छोड़े तूं हिनखे मारियो आहे, हा मारियो आहे, लेकिन मुंहिंजी ग़लती न आहे। छो भाई तुंहिंजी ग़लती न आहे, या मूंखे त पैसा मिलिया, मूंखे फलाणे सेठ चयो हिनखे मारे छॾ, तोखे 5 लख रुपया ॾींदुमि। चई उन सेठ खे पहिरियों पकड़े अचो। सेठ खे बि पकड़े आया त खूनी चई मूंखे त छॾियो। चई तोखे कीअं छॾियऊं? चई अपराध त हिन कयो आहे। सेठ चए थो मां थोरी मारियो आहे, हिन मारियो आहे, मां त पैसा ॾिनामांसि। चई सभु बराबरि दोषी आहियो, सभु हिक ॿिए जी सहायता वठी करे पाप कयो अथव, त हिक ॿिए सां गॾु तव्हांखे नरक भोगणा पवंदा। सेठ खे बि दंडित कयो वियो, ऐं खूनीअ खे बि सजा मिली। त जॾहिं हिन संसार में बि इहो नियम लागू थो थिए, या चतुराई चालाकी हलण वारी कोन्हे भाई। मथां सम्झो, कर्म प्रधान विश्व जो जस करें सो तस फल चाखा। जेको माण्हू जीअं कंदो उनखे उहो फल चखणो पवंदो। चओ हरे कृष्ण। कंहिं बि निमित्त सां अगरि कोई पाप में सम्मिलित थो थिए त उनखे बराबरि उनजो कष्ट भोगणो पवंदो आहे। जॾहिं तव्हांखे कथा में ॿुधायो सदने महाराज केवल हथु खणी करे इशारो कयो त गऊ माता हेॾे वई आहे, त हुनजा हथ कटिजी विया। संतनि खे बि इहे हिसाब ॾियणा था पवनि। ॿुधायो त पोइ साधारण माण्हू काॾों बचंदो। चओ जय श्री कृष्ण। भक्तमाल में कथा ॿुधी अथव न कि सदने महाराज केवल इशारो कयो हथु खणी करे, त उनजा ॿिए जन्म में उन त हिंसा न कई, न कि उनखे पैसा कोई मिलिया, न लोभ हुयो, लेकिन ग़लती करे छॾी त उहे बि हिंसा में सम्मिलित थी विया। यादि रखिजो भाई, 4 वेद 6 शास्त्र में बात लिखी है दोय, सुख दिए सुख होत है और दुख दिए दुख होय। परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई।